बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइंस। जान शहीद थिया आहिनि। हिन महिल ताईं काई बि पुलिस न पुॼी आहे। APC शयूं न को शइ कुझु बि न आहे, सभु शहीद थिया आहिनि जवान। हे ॾिसो जल्दी में जल्दी हाणे जो हाणे बजणा जवान बचियाऊं। हे असांजी आख़िरी वीडियो आहे रैली खुदा के वास्ते। हाणे जो हाणे जल्दी SP साहब अमीर मसूद पंकज खे रिक्वेस्ट आहे हाणे जो हाणे फ्री वञी। गाड़ी असांजे कब्ज़े में आहे। जेके ई संगत आहे हे फुकरा जेको आहे सॼा बीठा वेठा अलाह भलाई कंदो। मामा हेॾे थी न मामा हे भरजे थो न। हा हा अस्सलाम वालेकुम। अदा जीअं त उहे बि मुस्लमान आहिनि, असां बि मुस्लमान आहियूं। बहरहाल हे नाजाइज़ी हिकिड़ो माना कंहिं चिमचनि जे चवण ते रेड कई आहे SP। बहरहाल अॻु में बि असां काफ़ी तनक़ीद अची त पुलिस खे छा कयो। हाणे पुलिस खे ख़बर पई त छा थियो आहे। जेकॾहिं ॿीहर आया त इनशाला वरी इहो ई कमु थींदियूं। अहिड़ी बंदि करण में नथा बची सघंदे पुलिस वारा कीअं बचंदा। हरू भरू पैसा नाजाइज़ी न करण, पाण खे माराइनि। अदा हे पुलिस वारनि जा असांखे चालू वठी मां बि हा मामे ॿियो ख़ैर लॻो सफ़ा ठीकु आयो सफ़ा यार मदद सॼी संगत के बाबा। शिकारपुर के कच्चे में ऑपरेशन 3 अहलकार शहीद 4 ज़ख्मी। APC ते धाड़ेलन कब्जो करे वरतो। SSP शिकारपुर अमीर मसूद मक्सी बिना प्लानिंग जे ऑपरेशन दौरान 3 पुलिस अहलकार माराए वेठो। SSP पारां 8 मुग़विन जी बाज़ियाबी लाइ कच्चे जे इलाइक़े गढ़ी तैगो में DSP खानपुर अब्दुल वाहिद बुर्लो जी अगवानी में ऑपरेशन कयो वियो, जंहिं दौरान पुलिस ऐं धाड़ेलन में मुक़ाबलो थी पियो। मुक़ाबले दौरान धाड़ेलन पुलिस मथां जदीद हथियारनि सां गोलियुनि जो मींहुं वसायो, जंहिंमें पुलिस अहलकार अनवर अली जतोई, गुलाम सरवर ऐं फोटोग्राफर हसीब शेख गोलियूं लॻण सबबि शहीद थी विया, जॾहिं त इमरान सूमरो, सईद महर, असदुल्ला पहोड़ ऐं सज्जाद चांडियो ज़ख्मी थी पिया। मुक़ाबले दौरान पुलिस अहलकार पारां बख्तरबंद गाड़ी मां वीडियो पिणु जारी कई वई, जंहिंमें हू नफ़री मोकिलण लाइ अपील कंदो रहियो, जॾहिं त धाड़ेलन पुलिस अहलकारनि खे शहीद करण बाद APC गाड़ी ते कब्ज़ो बि करे वरितो ऐं धाड़ेलन पारां APC ते कब्ज़ो करे वीडियो जारी कई वई, जंहिंमें पुलिस जी रिट खे सरेआम चैलेंज कंदे चयो वियो त जेकॾहिं ॿीहर नफ़री हिते पहुती उन्हनि सां अहिड़ो ई हशर थींदो। होॾां पुलिस दावा कई आहे त पुलिस जी फायरिंग में 5 ॾोहारी ज़ख्मी थिया आहिनि ऐं 2 मुग़विन खे बाज़ियाब करायो वियो आहे। आख़िरी इत्तलाउनि मूजिबि मुक़ाबलो जारी आहे। गढ़ी यासीन वेझो मारफाणी बिरादरी जी 2 धुरनि में झेड़ो, 4 ॼणा क़तल। 3 साल अॻु गढ़ी यासीन भरिसां ॻोठ शाहम मारफाणी में अज़ीज़ुल्ला मारफाणी ऐं शाहम मारफाणी जी धुरनि में हलंदड़ कार ऐं तकरार तां धुरनि हिक ॿिए मथां जदीद हथियारनि सां फायरिंग करे ॾिनी। नतीजे में शाहम मारफाणी धुर जा अब्दुल नबी ऐं सुधीर मारफाणी, जॾहिं त अज़ीज़ुल्ला मारफाणी वारी धुर जा मोहम्मद हाशिम ऐं अब्दुल करीम मारफाणी मौक़े ते ई मारिजी विया। इत्तला ते गढ़ी यासीन पुलिस वाक़े वारे हंधि पहुची मारिजी वियलनि जा लाश खणाए गढ़ी यासीन अस्पताल आंदा, जितां ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारिसनि हवाले कया विया। शाहम मारफाणी धुर पारां ॻोठ हाशिम मारफाणी ऐं अज़ीज़ुल्ला मारफाणी धुर पारां ॻोठ चूही शाख में हथियारनि जे पहिरे हेठि मारिजी वियलनि खे दफ़नायो वियो। मसू घुरगड़ी में तेज़ रफ्तार कार जो मोटरसाइकिल खे टक्कर, हिकु भाउ फौत, हिकु ज़ख्मी। राहूकी थाणे जी हद हैदराबाद मीरपुर ख़ास रोड ते तेज़ रफ्तार कार जे टक्कर में ॻोठ दरिया खान मुग़ल वासी मुख़्तियार बुर्लो मौक़े ते ई फौत थी वियो, जॾहिं त संदसि भाउ अब्दुल गनी बुर्लो सख़्तु ज़ख्मी थी पियो, जंहिं खे अस्पताल मुंतक़िल करण बाद कार ड्राइवर अब्दुर्रहमान राजपूत खे मक़ामी माण्हुनि सोघो करे पुलिस हवाले करे छॾियो। जैकबाबाद में शहीद भुट्टो पारां फ़लस्तीन में इसराइली जारियत ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। पीपल्स पार्टी शहीद भुट्टो पारां नूर मोहम्मद मंझू, अब्दुल समी सूमरो, अब्दुल सलाम सूमरो ऐं ॿियनि जी अॻवानी में ज़िले ऑफिस खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी इसराइल ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी कई वई। गढ़ी खैरो में क़ौमी अवामी तहरीक पारां बुनियादी मसइलनि लाइ 18 महीननि खां तहरीक हलंदड़। क़ौमी अवामी तहरीक पारां गैस, नादरा ऑफिस, डिग्री कॉलेज, मिठो पाणी ऐं बुनियादी मसइलनि जे हल लाइ 18 महीननि खां तहरीक हलंदड़ आहे। इन सिलसिले में क़ौमी अवामी तहरीक ऑफिस खां अशरफ पंवर, मोहम्मद ईसा, न्याज़ अली ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी सिंध बलोचिस्तान जे दंग बेगारी केनाल वटि धरणो हयो वियो। बेरिया सिटी में जस्कम जे मरकज़ी इंफॉर्मेशन सेक्रेटरी दीदार शाम ऐं सूफ़ी ख़ालिद चन्ना मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंधी माण्हुनि खे बहरिया टाउन ख़िलाफ़ धरणे जी दावत ॾियण आया आहियूं। ज़रदारी लीग सिंध सां दुश्मनी करे सिंध जी ज़मीन मलिक रियाज़ हवाले करे छॾी आहे। 6 जून ते सिंध एक्शन कमेटी जे सॾ ते लॻंदड़ धरणे में जस्कम जा हज़ारे कारकुन शिरकत कंदा।
मटियारी में MPA डॉक्टर मखदूम रफ़ीक ज़मान पारां मुख़्तलिफ़ इलाक़नि में वञी रोडनि जो इफ़्तिताह कयो वियो। MPA मटियारी डॉक्टर मखदूम रफ़ीक ज़मान उडेरो स्टेशन पहुची रोड फाज़लानी मोरे खां उस्मान शाह हडी ऐं हुसैनी हाउस ते पहुची छंडण स्केप खां रोशन शाह जे वसी लिंक रोड जो इफ़्तिताह कयो। इन खां अॻु हुन DC समेत ज़िली ऑफिसर सां गॾिजाणी करे अवाम खे सहूलतूं फ़राहम करण बाबति हिदायतूं कयूं। इन मौक़े ते DC सैयद मुर्तज़ा अली शाह, फ़कीर हुसैन अली जाफ़री, असिस्टेंट कमिश्नर अब्दुल मजीद ज़रानी, वडेरो यूसुफ छुट्टो ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ। बहरिया टाउन ख़िलाफ़ सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में सिंधी अदबी संगत पारां एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। सिंधी अदबी संगत पारां मरकज़ी सेक्रेटरी जनरल अहमद सोलंगी जे सॾ ते सखर जे राब्ता सेक्रेटरी बेखुद बलोच, माइल मीर, असद चाचण ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन ईदगाह चौक खां पनवाकिल प्रेस क्लब पहुता, जिते बहरिया टाउन मनसूबे ऐं उनखे हथी वठराईंदड़ ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। उडेरो लाल में सिंधी अदबी संगत पारां बहरिया टाउन इंतजामिया ख़िलाफ़ एहसास मीरल साथो, हाजी गुलाम हैदर ख़ास खैली, आजिज़ छुट्टो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। काज़ी अहमद में बहरिया टाउन ख़िलाफ़ सिंधी अदबी संगत शाख पारां शताब ज़रदारी, परवानो सूमरो, यासीन जतोई, सांवल बालादी ऐं ॿियनि जी अॻवानी में तालका प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मटियारी में बागड़ी बिरादरी के मिलियल कम्युनिटी सेंटर जो कम 12 सालन का रोलड़े जो शिकार। मटियारी की बागड़ी बिरादरी के मजहबी प्रोग्रामन तोड़े बिरादरी मेड़ाकन लाइ 2009 में तडो के तालका नाज़िम सैयद अज़हर शाह जामोट पारां ॾिनल कम्युनिटी सेंटर जो कम रोलड़े जो शिकार है। बागड़ी बिरादरी के माण्हुनि जो चवणु आहे त असां डेप्यूटी कमिश्नर मटियारी समेत चूंडियल नुमाइंदनि खे गुज़ारिश था करियूं त हिन अहम मसले तरफ़ ध्यान ॾेई असांखे कम्युनिटी सेंटर ठाराए ॾिनो वञे। सीता रोड में लाइब्रेरी के क़याम लाइ सीता सर्जनहार फोरम पारां रैली कढी वई। अवामी लाइब्रेरी के क़याम लाइ 1 साल का हलंदड़ जिद्दोजहद के सिलसिले में मशहूर मेमण की अगवानी में नेशनल बैंक का प्रेस क्लब सीता रोड ताईं रैली कढी वई, जंहिंमें प्रोफेसर गुलाम मुस्तफ़ा मंगणहार, नौजवान लेखक असद मेमण, मोहम्मद मूसा चांडियो ऐं ॿियनि शिरकत कई, जंहिंजो चवणु हो त लाइब्रेरी के क़याम ताईं ही जिद्दोजहद जारी रहंदी। गेरेलो में ॾेती लेती के मामले तां हमले में ज़ख़्मी थींदड़ शहरी जो एहतजाज। गेरेलो वासी अल्ताफ़ अंसारी सिंध प्रेस क्लब आॾो दाहींदे चयो त ज़ीशान जतोई खे दुकान विकिरो करे ॾिनो हो, जंहिंजी रहियल रक़म घुरण वयुसि त उन सां गॾु आयल निसार चनो ऐं संदसि पुट रिज़ार मुंहिंजे मथां लतनि मुक्कनि जो वसकारो करे ॾिनो, जंहिं सबबि मुंहिंजी अखि ऐं नक ते सख़्त ज़ख़्म रसिया आहिनि ऐं नक जी हड्डी पिणु भॼी पई आहे। पुलिस जे आला ऑफिसर्स खे अपील आहे त हमलो कंदड़ खे गिरफ़्तार करे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। ज़रिया सिटी में कारें इल्ज़ाम में मारिजी वियल नौजवान के वारिसन जो एहतजाज। मक़तूल बादल मजीदाणो के वारिसन शाहन मजीदाणो, अली डिनो, मुस्मात बख्तावर, शबाना मजीदाणो ऐं अनवर मजीदाणो पाक किताब खणी एहतजाज कंदे चयो त नौजवान बादल मजीदाणो के इसहाक मरी, अब्दुल मजीद ऐं इमदाद मरी कारें जे कूड़े इल्ज़ाम हेठि क़तल कयो आहे। 14 ॾींहं गुज़रण बावजूद पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार न करे रही आहे। उन्हनि घुर कई त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। ख़ैरपुर नाथनशाह में सफ़ाई न थियण ख़िलाफ़ सियासी समाजी धुरिन पारां CMO ऑफिस आॾो धरणो। CMO तरफ़ां शहरी ऑर्गेनाइजिंग कमेटी के ॾिनल मोहलत ते पूरो न लहण ख़िलाफ़ मेहड़ स्टॉप खां बिलावल भुरगड़ी, सोहेल चांडियो, असद निज़ाम, एजाज़ बबर ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी जुलूस कढियो वियो, जंहिंमें पोरियत मज़ामत, तबक़ाती जिद्दोजहद, SUP, STP, अवामी पोरियत तहरीक, तालका बार एसोसिएशन, अवामी वर्कर्स पार्टी, क़ौमी अवामी तहरीक, शहीद भुट्टो ऐं वॉइस ऑफ यूथ समेत आम शहरिन वॾे अंग में शिरकत कई। उन्हनि चयो त हर वार्ड में स्वीपर मुक़र्रर करे उन्हनि जी लिस्ट उन्हनि जे नंबर समेत वार्ड से मरकज़ी चौक ते लॻाई वञे। जल्द सफ़ाई न थी त एहतजाजी दायरो वधाईंदासीं। सकरंड में शहरी इतिहाद जी चूंड, भिटाई पैनल सोभारो। शहरी इतिहाद जे साल 2021-22 जूं चूंडूं थी गुज़रियूं, जंहिंमें शहबाज पैनल ऐं भिटाई पैनल हिस्सो वरितो। मंझंदि 2 वॻे खां शाम 6 वॻे ताईं जारी रहंदड़ चूंडुनि बाद इलेक्शन चेयरमैन डॉक्टर इकबाल भट्टी ऐं संदसि मेंबर्स अमीर अली मेमण ऐं बशीर मीरानी पारां 47 वोट खणंदड़ भिटाई पैनल खे कामयाब करार ॾिनो वियो, जॾहिं त शहबाज पैनल 37 वोट हासिल करे सघियो। ऐं जैकबाबाद जी दस्तगीर कॉलोनी जो ट्रांसफार्मर गुज़िरियल 12 ॾींहनि खां ख़राब। पारस पब्लिक स्कूल वेझो दस्तगीर कॉलोनी में गुज़िरियल 12 ॾींहनि खां ट्रांसफार्मर ख़राब पियल आहे, जंहिं सबबि इलाइक़े वासी सख़्त परेशान आहिनि। बिजली न हुअण सबबि मरीज़, पोढ़ा, औरतूं तोड़े मासूम ॿार सख़्त गर्मी सबबि अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त सेप्को इख़्तियारियूं सड़ियल ट्रांसफार्मर ठाराइण लाइ 25 खां 30 हज़ार रुपया रिश्वत तलब करे रहियूं आहिनि। रिश्वत न ॾियण सबबि ट्रांसफार्मर दुरुस्त न पियो कयो वञे। उन्हनि चयो त शहर जी समाजी शख़्सियत हाजी शेर मोहम्मद मुग़ैरी खे अपील आहे त असांजो सड़ियल ट्रांसफार्मर ठारायो वञे। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।